जो शाही मां अवां खे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे वाए हुजूर अहमद ब्रोही। जो शाही प्रेस क्लब पारां पीर गुलाम हुसैन शाह अब्दुल रहीम जोखियो मोहम्मद असलम जोखियो तरफ़ां मार्का हक़ जे उनवान हेठि पाकिस्तान जी 78वीं जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो परजोश ऐं मुहबत सां मल्हायो वियो। तक़रीब जो आगाज़ कलाम इलाही सां कयो वियो, जंहिं बाद राना मोहम्मद इक़बाल वक़्त जे अकासी कंदे टैबलो पेश कयो। उन मौक़े ते सीनियर उस्ताद लीमा ख़ान जोखियो, अब्दुल कादिर शेख, जुमा ख़ान जोखियो, कादिर बख्श पीरानी, हाफ़िज़ शेख जुमा ख़ान जोखियो, कादिर बख्श पीरानी, हाफ़िज़ सादिक मगसी, कामरेड शफ़ीक जोखियो, मुनीर ब्रोही, मीर हसन जोखियो, वॾेरो आलम ख़ान जोखियो, मुईज़ रऊफ़ ब्रोही ऐं ॿियनि पाकिस्तान जी सालमियत ऐं आज़ादी लाइ ॾिनल क़ुर्बानियुनि ते पाक फ़ौज खे ख़राज़ तहसीन पेश करे पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हयां ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त सॼे मुल्क में सरकार पारां नंढा थोड़े वॾा प्रोग्राम करे यौम आज़ादी ते वतन अज़ीज़ सां मुहबत जो इज़हार कयो वियो। जॾहिं त जुंग शाही कोहिस्तान पोइते पियल इलाइक़ो आहे जेको सरकार खां हमेशह जीअं अॼु बि विसरी वियो। यादि रहे त जुंग शाही 7/3 ऐं 7/4 ॿिनि यूनियन काउंसिलुनि ते मुश्तमिल आहिनि। ॿिनि यूसीज़ जे माहवार बजट 24 लख रुपया आहे, जेका समूरी रक़म ॿिन्ही चेयरमैननि जी अयाशियुनि में ख़र्च थिए थी। जुंग शाही ऐं आसपास जे ॻोठनि में केतिरनि ई महीननि खां पाणी समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं अणलब आहिनि, पर मक़ामी इदारनि ते क़ाबिज़ चेयरमैन ऐं काउंसलर इक़्तिदार जे नशे में धुत आहिनि। हिन भेरे ॿिन्ही यूसीज़ जे चेयरमैन पारां जश्न आज़ादी जे मौक़े ते को बि प्रोग्राम न मल्हायो वियो। अवाम में सख़्तु मायूसी छाइल आहे।